नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भान सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त महेराण क़ालोनी जी ॻतेल आबादी वारे इलाइक़े में अणॼातल चोर अली नवाज लाखो जे घर में लखें रुपए जी मालियत जो सामान जंहिंमें सोना ज़ेवर घर में पियल मोबाइल फोन रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। शाह नवाज लाखो ॿुधायो त असां घर बंदि करे फैमिली समेत ॿाहिरि विया हुआसीं त असां ॾिठोसीं त घर जो ॿाहिरियों दरवाज़ो खुलियल आहे, जंहिं ते असांखे शक पियो त कुझु मामिलो थियो। जंहिं बाद असां घर अंदरि ॾिठो त घर में अलतल विखिरियल हो ऐं घर में रखियल समूरो सामान समेत सोन जा ज़ेवर जंहिंजी मालियत 10 लख जेको कोन हो, जॾहिं त रोक रक़म 35,000 रुपया ऐं जगह जा कागज़ चोर पाण सां गॾु खणी विया आहिनि। अहिड़ी इतला ते भान सईदाबाद पुलिस खे ॾिनीसीं, जंहिं जाइ वारदात ते पहुची ज़रूरी कार्रवाई करण खां पोइ मालिकनि खां पुछा गाछा करे रवाना थी आहिनि। ॿिए तरफ़ चोरनि जूं फिंगर प्रिंट्स ॾिसण लाइ पुलिस हैदराबाद जी टीम खे घुराए वरितो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।